नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मसू बुरगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद ॿाराड़ी जे इलाइक़े मसू बुरगड़ी ऐं भरपासे में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। हिकु हफ़्ते दौरान रोलू कुतनि जे हमले में ज़ख़्मियुनि जो अंग ॿ ते पहुची वियो। मसू बुरगड़ी में इक़बाल हाकर 60 सालनि जे पीरसन अल्लाह बचायो विगियो ते रोलू कुतनि हमलो करे ॾिनो आहे, जंहिंखे सिविल अस्पताल हैदराबाद मां वैक्सीन कराई वई आहे। ॿिए पासे कुझु ॾींहं अॻु में मसू बुरगड़ी लॻ ॻोठ नारेजाणी जे इलाइक़े ॻोठ होत मीरजत में 7 सालनि जी फिज़ा धी नूर मोहम्मद भट्टी खे रोलू कुते हमले में ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे सिविल अस्पताल हैदराबाद नियो वियो, जिते वैक्सीन पिण लॻाई वई आहे। होॾां मसू बुरगड़ी में रोलू कुतनि जे हमले में ज़ख़्मी 60 साला पीरसन अल्लाह बचायो विगियो मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त रोलू कुतनि जे हमले सबबि मसू बुरगड़ी शहर में खौफ़ व हरास फैलिजी वियो आहे। हिननि चयो त ज़िले हैदराबाद जी इंतज़ामिया मसू बुरगड़ी में कुता मार मुहिम हलाई वञे, इलाइक़े जे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। रोज़ानी वेंदो आहियां हिते वञी अख़बार मंटर वेंदो आहियां, सुर्खी विझंदो आहियां, अख़बार खणंदो आहियां। हिते ई जेको हिननि जो ॻोठ खां परियां बाड़ो आहे, चइनि पोयां कुतो मूंखां पोयां अची धकई मूं हकड़ कई, मां वराए मूंखे दसे भले उते कपिड़ा पाणी जान कढाई मां वरी इहो खाई भरी घर आहे, वरी उते खयो पोइ कुतो थोरो भॻो ऐं विस परियां सुर्खी पिया उते मूं जांबो छॾे मुंहिंजो हाणे सुर्खी में चढ़ा ऐं वराए उते करे जसे पोइ दस्त कढे पोइ मूं हिन ॿार जो हीअं कंदमि हीअं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।